हज़रत अली अलैहिस्सलाम मौला अली मुश्किल कुशा जी शहादत जो ॾियारो आहे ऐं पूरी दुनिया समेत अॼु कराची में जेको आहे सो हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत ते हर साल मातमी जुलूस बरामद कयो वेंदो आहे ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं नुमाइश चौरंगी ते जिते कराची में मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदो आहे। कुझु ई देरि में इहो मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वेंदो हितां नुमाइश चौरंगी खां जेको हर साल जीअं हिन साल बि रवायती रस्तनि खां थींदे शाम जो मग़रिब जे टाइम हुसैनी ईरानी इमाम बारगाह खारा दर ते नहर कयो वेंदो। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं नुमाइश चौरंगीअ ते ज़ाइरीन जेके आहिनि उहे जमा थियणु शुरू थी विया आहिनि। इन हवाले सां कुझु ज़ाइरीन असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन खां पुछा कंदासीं त हज़रत अली अलैहिस्सलाम जी जेका अज़ीम शहादत हुई उन जे हवाले सां उनजो छा चवणु आहे। फुज़्तु बिरब्बिल काबा, जनाब अमीरुल मोमिनीन फरमायो रब काबा जो कसम मां कामयाबु थी वियुसि। अमीरुल मोमिनीन जी इहा मज़लूमियत अॼु हीउ जेको अॼु 21 रमज़ान जो ॾींहुं आहे, मां सम्झां थो त मूंखे तारीख़ में अहिड़ो जेको आहे सो मंज़र ॾिसण में कोन थो अचे त पूरी आलमी दुनिया में रहबर कबीर असांजो जेको आहे सो आयतुल्लाह ख़ामनाई रिज़वानुल्लाह अलैहि जी शहादत खां पोइ बि मोमिननि में जेको आहे सो एॾो जोश ख़रोश आहे। मां जामे मुख़्तसर इहे जुमिला चवंदुसि त जेको आहे सो सैयद शोहदा जे मज़लूमियत सां जेकॾहिं ताउन न कयो, जेकॾहिं दुनिया जा मुस्लमान तव्हां ईअं न थियो त तव्हांखे जीअं सैयद शोहदा इमाम हुसैन इस्लाम अकेलो हो, ईअं जेको आहे सो ईरान खे तव्हां अकेलो न छॾियो ऐं मौजूदु जेको आहे सो सैयद शोहदा जे बाबा अमीर अल मोमिनीन सां यकजहती कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त बेतुफ़ैल मोहम्मद आले मोहम्मद सभिनी मुस्लमान खे इत्तिहाद वक़्फ़त जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी बिल्कुलु, हीअ ज़ाइरीन आहे, इन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हज़रत अली अलैहिस्सलाम खे भरपूर भेटा पेश कई। ईअं ई जेको आहे सो कराची में ज़ाइरीन जे आमद जो सिलसिलो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ज़ाइरीन हिते पहुची रहिया आहिनि नुमाइश चौरंगीअ ते। जेको आहे सो थोरी देरि खां पोइ हिन वक़्तु मजलिस हली रही आहे। मजलिस जीअं ई ख़तमु थींदी त हितां मरकज़ी जुलूस बरामद कयो वेंदो।